नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिंदू बिरादरी पारां भेण ऐं भाउ जे प्रीत जो त्योहार रक्षाबंधन जो ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। अॼु जे ॾींहुं भेण भाउ खे राखी ॿधंदी ऐं पंहिंजे भाउ जी वॾी ॼमर जे लाइ मालिक सां दुआ घुरंदी, जॾहिं त भाइरनि पंहिंजी भेनरुनि खां वाइदो कंदा आहिनि त हुननि ते का बि तकलीफ़ ईंदी त उन खे हल कंदा ऐं उन जो साथ ॾींदा। भेनरुनि ऐं भाइरनि हिक ॿिए जो मिठाई खाराए मुंहुं मिठो कराए पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदा आहिनि। पड़े कभी रंग तेरा, तू सबकी लाड दुलारी है। भाउ भेण जो त्योहार है जेको असां पंहिंजी भेण खे ॿधाईंदा आहियूं। इहो त्योहार राजा बली खां थींदो पियो अचे। राजा बली बि माता लक्ष्मी खे पाराई हुई, उन ॾींहं खां असांजो बि इहो त्योहार थींदो पियो अचे। इन करे असां बि पंहिंजी भेणुनि खे राखी ॿधाईंदा पिया अचूं। असां रक्षाबंधन जो अॼु त्योहार आहे। अॼोके ॾींहुं राजा बली जेको हो उन माना लक्ष्मी माता खां माना राखी ॿधाई हुई ऐं उन ॾींहं खां पोइ असां माना पंहिंजी भेणुनि खां इहो माना धाॻो जेको ॿधाईंदा ऐं असां इहो दुआ कयूं त असां उन्हनि जी रक्षा कंदासीं। रक्षा करण वारो त मालिक आहे, तॾहिं बि असां उन्हनि लाइ भॻवान सां प्रार्थना कंदासीं ऐं दुआ कंदा आहियूं त जिते बि हुजनि ख़ुशि हुजनि ऐं आबाद हुजनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।